अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमेशा वांगर सिंधी अबाणी बोली जे चैनल सां अवांजो दोस्त अवांजो साथी फ़कीर चंद असां ॿ अखरी हिजे पढ़ंदासीं। इन्हनि में ज़बरूं ज़ेरूं ऐं पेशूं बि अची वेंदियूं। अचो त हिजे करियूं। ये ज़बर वारा आहिनि। हिन में ॾिसो, हे ज़बर हथ, थे ज़बर थ हथ, मी ज़बर मट, ते ज़बर ट मट, गे ज़बर ग, नू ज़बर न गन, पे ज़बर पट, ते ज़बर ट पट। ये सब ज़बर वारा आहिनि। हाणे ही ज़ेर, छे ज़बर छित, ते ज़बर ते छित, भेजर भित, तेजर ते भित, तेजर तिक, तेजर डे तिट, तेजर तिक, खेजर ख तिख। हाणे ही है पेश। अर्पिश उठ, ठेपिश ठु उठ, वेपिश बुक, कापिश कु बुक, पेपिश पुट, तेजर टेपिश टु पुट, पेपिश पुछ, पिछु पुछु। ये ज़ेरूं ज़बरूं पेशूं ब अखरी हिजे आहे। इन खां पोइ असां 3 अखरी ऐं 4 अखरी हिजे बि पढ़ंदासीं। ऐं असांजे चैनल खे फॉलो कजो, मोट ॾिजो, महिरबानी।